वारा टाउन कमेटी गजन मुलाज़िमन रशीद चांडे ऐं वहीद टोटाई पारां बहाली जे हक़ में वारिया प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे मुलाज़िमनि जो चवणु हो त चइनि महीननि खां खेनि पघारूं न मिलियूं आहिनि, जंहिं करे संदनि ख़ानदान बुखूं काटे रहिया आहिनि। हुन वधीक चयो त हू 2 सालनि खां टाउन वारे में मुलाज़िम आहिनि। चेक ज़रिए पघार बि ॾिनी वेंदी, ओचितो बिना के जवाब जे खेनि हटाइबो आहे। 5 सालनि खां टाउन कमेटी वारा में डेली वेजिस ते कचा मुलाज़िम कमु कंदड़ आहियूं। हींअर असांखे बिला जवाब टाउन चेयरमैन ऐं टाउन इंतिज़ामिया हटाए छॾियो आहे ऐं असांजो 4 महीननि जो रहियल पघारूं बि नथा ॾियनि, असांखे बहाल बि नथा कनि, पको बि नथा कनि। 5 सालनि खां ड्यूटी करे रहिया आहियूं, बिना कंहिं जवाब जे, बिना कंहिं सबब जे, बिना कंहिं रीज़न जे। टाउन चेयरमैन वारा ऐं MP वारा बिना कंहिं असांजे सबब हटाए छॾियो आहे। हुननि PP MPA नवाज़ाद बुरहान खान, PP MNA मीर आमिर खान मक्सी खां मुतालबो कयो त संदन वाहर करे नौकरीअ ते रखी पघारूं ॾियारियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk